अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल जहांगीर जो केटीन टीवी जो ज़बरदस्त ड्रामो है उनकी अॼु ॻाल्हि कंदासीं इन नंढड़ी वीडियो के आख़िर तक ॾिसंदा ऐं चैनल के सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो काफ़ी दोस्तनि जो कमेंटूं पियूं अचनि त जहांगीर ड्रामो जेको आहे उनजी प्रोमो अची चुकी आहे ऐं हू ड्रामो अञा ताईं रिलीज़ न आहे थियो। तो हीअ वीडियो तव्हां भेरनि जे लाइ ऐं तव्हां दोस्तनि जे लाइ आहे। तो जेको जहांगीर ड्रामो जो प्रोमो आयो हो उहो केटीन टीवी ते ड्रामा हली रहिया आहिनि उहो ख़त्म थींदा पोइ जहांगीर ड्रामे खे हलायो वेंदो। तो जहांगीर ड्रामो मुकमिल तयारु आहे, हर शइ उनजी तयारु आहे। उन्हनि जो इहो इंतज़ारु आहे त केटीन टीवी में इहे ॿई ड्रामा ख़त्म थियनि, हिकु गुलाम हुसैन ऐं ॿियो हवेली। इहे ख़त्म थींदा त जहांगीर ड्रामे खे अपलोड कयो वेंदो राति जो 8 वॻे। तो हाणे जल्द खां जल्द इहो तव्हांखे ड्रामो ॾिसण वटां मिलंदो। तो माशाल्लाह इन में बहितरीन अदाकार ऐं सुठा अदाकार ऐं भली कहाणी आहे। इंशाल्लाह हीउ ड्रामो तव्हां ॾिसंदो त इंशाल्लाह तव्हांखे ज़बरदस्त मज़ो बि ईंदो ऐं खोड़ सारो तव्हांखे इंजॉय बि थींदो। तो इन जी अहिड़े हिसाब सां कहाणी आहे जो तव्हां मिसाल तौरु छोकिरी पढ़णु वेंदा उन्हनि खे वॾेरो पढ़णु न छॾींदो। तो वॾेरो इहो चवंदो त हू पढ़ंदा त मुंहिंजी ग़ुलामी कॾहिं बि कोन कंदा। तव्हांखे ख़बर आहे त पढ़ियल ग़ुलामी कंहिंजी बि कोन कंदा आहिनि ऐं अणपढ़ पढ़ियल हर शइ जी ग़ुलामी कंदा आहिनि। दोस्तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।